पे जान भी कुर्बान है, वो इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादी जो ॾियारो अॼु क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं सूबाई तख़्तगाहुनि में 21 तोपनि जी सलामी सां ॾींहं जी शुरूआत। काइद आज़म ऐं अलामा इक़बाल जे मज़ारनि ते गार्ड जी तब्दीली जूं तक़रीबूं, मुख़्तलिफ़ शहरनि में सेमिनार ऐं ॿियूं तक़रीबूं रिथियल। आज़ादी लाइ जिदोजहद कंदड़ शख़्सियतुनि जी क़ुर्बानियुनि ते रोशनी विधी वेंदी। सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां जश्न आज़ादी जे ॾियारे ते क़ौम लाइ ख़ासि पैगाम। क़ौम खे आज़ादी ॾियारे जूं वाधायूं। पाकिस्तान जे बानियुनि जी क़ुर्बानियुनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो। आवाम जी ख़ुशहाली लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणु घुर्जे। सदर आरिफ अलवी, पाकिस्तान जो तसवुर अज़ीम हो। काइद आज़म जी क़यादत में जिदोजहद कंदड़नि जा हमेशा एहसानमंद रहंदासीं। इत्तेहाद ऐं ख़ुदि एतमादी सां अॻिते वधण जी ज़रूरत आहे। योम आज़ादी ते असां वालारियल कश्मीर जे माण्हुनि सां गॾु आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़। हथियारबंद फौज ऐं अस्करी क़यादत तरफ़ां क़ौम खे आज़ादी ॾियारे जूं मुबारकूं। ISPR जो चवणु आहे त अॼु जो ॾींहुं अज़ीम क़ुर्बानियुनि जी यादि ॾियारे थो। धरती जे हज़ारे पुटनि वतन जी दिफ़ा लाइ जानियुनि जो नज़रानो पेश कयो। अचो उहद कयूं त क़ौमी इत्तेहाद बरक़रार रखी दुश्मन क़ुवतुनि खे कामयाब थियणु न ॾिनो वेंदो। पाक फौज अवाम जी हिमायत सां वतन जो दिफ़ा कंदी रहंदी। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में परेड तक़रीब। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान खे का बि ताक़त ख़तमु नथी करे सघे। ख़ौफ़ ऐं मायूसी पकड़ींदड़ कॾहिं बि पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघंदा। हू अंदरनि ऐं ॿाहिरनि दुश्मन खां वाक़िफ़ आहिनि। मुल्क खे ख़ुशहाल ऐं मज़बूत बणाइण संदन मिशन आहे। वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ पाकिस्तान हासिल थियो। पाक फौज ऐं अवाम हिकु आहिनि ऐं हिकु रही रहंदा। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी में कैडेट्स पारां शानदार परेड जो मुज़ाहिरो। शहीदनि खे भेटा पेश, शानदार आतिशबाज़ी। अनवार उल हक काकड़ निगरान वज़ीर आज़म तौरु अॼु पंहिंजे उहिदे जो कसम खणंदो। सदर आरिफ अलवी अनवार उल हक खे उहिदे जो कसम खणाईंदो। नामज़द वज़ीर आज़म तरफ़ां सेनेट जी सीट ऐं BAP जे मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे बि अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त गुज़िरियल हुकूमत IMF सां मुआहिदो टोड़े बारूदी सुरंग विछाई वई। सख़्त शर्तुनि जे ज़ंजीरनि में जकड़ियल मुल्क खे आज़ाद करायो। कर्ज़ वठणु कामयाबी नाहे। हिननि रियासत बचाइण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया। वक़्तु गवाही ॾींदो त मुख़्तसिर मुदे में पाकिस्तान खे ॾिवालो थियण खां बचायो। नव में साने खे क़ौम कॾहिं बि विसारे नथी सघे। हू अंदरनि ऐं ॿाहिरनि दुश्मननि सां कामयाबी सां विड़ी रहिया आहिनि। क़ौम जी अमानत में का बि ख़यानत नाहे कई। आइनी तरीक़े सां इक़्तिदार जी वाग निगरान हुकूमत हवाले करे छॾी आहे। उमीद त अनवार उल हक काकड़ अवाम जे वोट जी हिफ़ाज़त कंदो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर ते 1.5 लाख बरक़रार। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं मुख़ालिफ़ दुरागवान रैना अंसार में मुलाक़ात दौरान अख़बाराई न थी सघी। निगरान वॾे वज़ीर बाबति फ़ैसिले लाइ हिकु दफ़ो ॿीहर अॼु मुलाक़ात करण ते इत्तफ़ाक़। रैना अंसार जो चवणु आहे त निगरान वॾे वज़ीर जे नाले ते इत्तफ़ाक़ जी कोशिश कई पई वञे। GDA बि निगरान वॾे वज़ीर लाइ उम्मीदवार नामज़द कया आहिनि। नाला घणा हुजनि त इत्तफ़ाक़ राय में वक़्तु लॻी वेंदो आहे। इत्तफ़ाक़ न थियो त निगरान वॾे वज़ीर बाबति फ़ैसिलो पार्लियामानी कमेटी कंदी। कराची में जश्न आज़ादी जे मौक़े ते हवाई फायरिंग सबबि औरत समेत 2 ॼणा मारिजी विया। 80 खां वधीक शहरी ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त फायरिंग जा वाक़िया लियारी, गार्डन, लांडी, कोरंगी, महमूदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में पेश आया। सखर में सीनियर सहाफ़ी जानमुहम्मद महर कातलाने हमले में शहीद थी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल सहाफ़ी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। संदसि जनाज़ी नमाज़ अॼु चक में अदा कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे ऑलराउंडर शादाब ख़ान चयो आहे त भारत में वर्ल्ड कप जी कामयाबीअ लाइ ज़हनी तौरु मज़बूत थियणो पवंदो। कंहिं बि रांदीगर लाइ पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी करणु फ़ख्र जोगी ॻाल्हि हूंदी आहे।